दोस्तों तव्हांखे असां हिन वीडियो में ॿुधाईंदासीं त ज़हर ज़िंदगी ड्रामे जूं क़िस्तूं छो बंदि थी वियूं आहिनि। काफ़ी सारा दोस्त जेके ज़हर ज़िंदगी ड्रामे खे वॾे चाह सां ॾिसंदा आहिनि उहे हिन वक़्तु तमामु घणो परेशान आहिनि त आख़िरकार ज़हर ज़िंदगी ड्रामे जूं क़िस्तूं छो बंदि थी वियूं आहिनि। त दोस्तों तव्हां हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसंदा, इंशाल्लाह जेका हक़ीक़त हूंदी तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे जा जेके एपिसोड हुया उहे कुझु अॻु रिकॉर्डिंग थियल हुया ऐं हिन वक़्त ताईं उहे एपिसोड हलनि पिया। हाणे जीअं ई ज़हर ज़िंदगी ड्रामे जूं क़िस्तूं ख़तमु थी वियूं आहिनि, उन जी वजह इहा आहे जो कुझु ॾींहं बरसाति जेका हुई उहा लगातार हली हुई। इन जे करे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी रिकॉर्डिंग बिल्कुलु बि बंदि हुई। हाणे जीअं ई 2 ॾींहंनि खां ज़हर ज़िंदगी ड्रामे जी रिकॉर्डिंग शुरू आहे, जंहिंजा हिन वक़्तु कुझु जेके पिक्चर्स आहिनि उहे तव्हांजे साम्हूं स्क्रीन ते हलनि पिया। यकीनन उहे तव्हां ज़रूर ई ॾिठा हूंदा। वरी हिकु दफ़ो ॿीहर तमामु जल्द ज़हर ज़िंदगी ड्रामे खे सिंधु TV ते हलायो वेंदो ऐं उन ड्रामे ज़हर ज़िंदगी खे तव्हां दोस्त भरपूर एंजॉय कंदा। दोस्तों इहा ई हुई हक़ीक़त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी। त अॼु जी वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा त जीअं हर वीडियो जो नोटिफिकेशन तव्हांखे बआसानी सां मिली सघे।